कंडियारो नक्शबंदी गफ़ारी सिलसिले जे रूहानी पेशवा हज़रत ख्वाजा अल्लाह बख्श अब्बासी अलमारूफ़ सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह जो 42 सालियानो उर्स मुबारक कंडियारो भरिसां दरगाह अल्लाह आबाद शरीफ़ में पंहिंजी पुॼाण ते पहुतो। उर्स मुबारक में मुल्क समेत समूरी दुनिया मां आयल लखें अक़ीदतमंदनि शिरकत कई। 3 ॾींहं जारी रहंदड़ उर्स तक़रीबात जे आख़िरी ॾींहं ते दरगाह जे गादी नशी मोहम्मद ताहिर अलमारूफ़ सजण साईं पंहिंजे ख़िताब में चयो त नफ़्सा नफ़सीअ जे दौर में पंहिंजे रब खे यादि करणु इंतिहाई मुश्किल थी चुको आहे, पर अॼु बि अल्लाह जे प्यारनि वाननि जी दीन लाइ कयल ख़िदमत सबबि लखे माण्हू उन्हनि जे दरनि ते अची तौबा ताइब करे पंहिंजे रब जे हज़ूर में हाज़िर थियनि था। हुन चयो त पंहिंजे औलाद ख़ासि करे नियाणियुनि खे तालीम ॾियारी वञे जीअं हू सुठा शहरी थी सघनि। पाड़े वारनि सां सुठो सुलूक कयो वञे, जॾहिं त हिक ॿिए सां वेही पंहिंजूं तकलीफ़ूं ॿुधी उन्हनि खे हल कयो वञे। इहा ई असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिसल वाट आहे। सजण साईं पंहिंजे ख़िताब में पाकिस्तान जी बका तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ पिणु दुआ घुरंदे चयो त मुल्क जे हुक्मराननि ते बि फ़र्ज़ु आहे थिए थो त उहे पंहिंजे राया जी सही सार संभालनि। उर्स जे मौक़े ते हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं दरगाह जे दाख़िली ऐं ख़ारजी रस्तनि ते वॉक थ्रू गेट लॻाया विया। उर्स जे मौक़े ते मुल्क जा मशहूरु आलम सगोरा ऐं नामरनात ख़्वां पिणु पहुतल विया। उर्स जे मौक़े ते मर्कज़ शाह जामिया अरबिया गफ़ार मां फ़ारिग़ थींदड़ आलमनि सवई हाफ़िज़नि जी दस्तारबंदी पिणु कई वई। उर्स तक़रीबन खे इंटरनेट ज़रिए समूरी दुनिया में सिधी रीति ॾेखारण जो बंदोबस्तु पिणु कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।